इंटरनेशनल क्रिकेट काउंसिल पाकिस्तान क्रिकेट बोर्ड के भारत जी पाकिस्तान में खेॾण न अचण बाबति आगाह करे छॾियो। ज़रियनि जो चवणु आहे त भारत पारां चैंपियन ट्रॉफी में अचण खां इनकार ते पाकिस्तान हुकूमत पारां सख़्त फ़ैसिला करण जो इम्कान। हुकूमत जो चवणु आहे त जेकॾहिं भारत चैंपियन ट्रॉफी लाइ न आयो त पाकिस्तान मुस्तक़बिल में भारत सां कॾहिं बि मैच न खेॾंदो। सरकारी ज़रियनि जो चवणु आहे त पाकिस्तान चैंपियन ट्रॉफी में पोइते न हटंदो। भारत न आयो त कंहिं बि हद ताईं वेंदासीं। सिक्योरिटी फोर्सेस जो स्पिन बॉम्ब में ऑपरेशन 6 ख़ारजी दहशतगर्द मारिजी विया। ISPR जो चवणु आहे त दहशतगर्दनि ख़िलाफ़ ऑपरेशन दौरान 6 दहशतगर्द ज़ख़्मी थी पिया। दहशतगर्दनि जे कब्ज़े मां धमाकेदार मादो ऐं हथियार हथ कया विया आहिनि। मारिजी वियल दहशतगर्द शहरनि ख़िलाफ़ कार्रवाइनि में मुलविस हुआ। सिक्योरिटी फोर्सेस मुल्क मां दहशतगर्दी जी लानत जे ख़ात्मे लाइ पुरज़्म आहे। विचोबर जूं हालतूं बदतर थी चुकियूं आहिनि। इसराइल गज़ा में जंगी ॾोह जारी रखिया आहिनि। इसराइल आलमी कानून जूं भञकनियूं करे रहियो आहे। फ़लस्तीन में इसराइली जारी सबबि हज़ारे इंसानी जानियूं ज़ाया थी चुकियूं आहिनि। नायब वज़ीर आज़म इसहाक़ डार जो रियाज़ में ॿिए अरब इस्लामिक सरबराही इजलास खे ख़िताब। चयाईं फ़लस्तीनियुनि जे हक़ लाइ सभिनी खे मुतहद थियणो पवंदो। फ़लस्तीनियुनि जे कॉज़ लाइ OIC ऐं अरब लीग जूं कोशिशूं साराह जोॻियूं आहिनि। सदर आसिफ अली ज़रदारी वज़ीर आज़म शहबाज शरीफ उत्तर वज़ीरिस्तान में ख़ारजी दहशतगर्दनि ख़िलाफ़ कामयाब ऑपरेशन ते सिक्योरिटी फोर्सेस के ख़िराज तहसीन पेश। सदर आसिफ अली ज़रदारी मुल्क मां दहशतगर्दी जे मुकम्मल ख़ात्मे लाइ क़ौमी आज़म जो इज़हार कयो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ चयो त क़ौम सिक्योरिटी फोर्सेस सां कुल्लो कुल्ले में मिलाए बीठल आहे। मुल्क में दहशतगर्दी ऐं ॾफेड़ पकड़नि खे बख़्श न कयो वेंदो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ हुकूमती फ़ैसिलनि ते अदालती स्टे ऑर्डर्स जी रिपोर्ट घुरे वरिती। वज़ीर आज़म ऑफिस तरफ़ां समूरनि सरकारी इदारनि वज़ारतुनि ऐं डिवीज़न खे लेटर जारी करे चयो वियो आहे त उन्हनि केसनि जा तफ़सील फ़राहम कया वञनि जिन ते अदालती मनानामनि खे 6 महीना गुज़री चुका आहिनि। ॿुधायो वञे त लाॻापियल इदारनि मनानामा ख़तमु करण लाइ कहिड़ा क़दम खंया आहिनि। सिंध हुकूमत जे मनसूबनि सां हज़ारे शहरनि खे रोज़ानो सस्ती ऐं आसान सफ़री सहूलियत मिले थी। माहौल दोस्त ऐं गदलान घटाइण में मददगार EV बस सर्विस सिंध हुकूमत जो इनक़लाबी क़दम आहे। सिंध हुकूमत के पीपल्स बस सर्विस समेत पब्लिक ट्रांसपोर्ट जे मनसूबनि ते फ़ख्र आहे। सीनियर सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमन जो पब्लिक ट्रांसपोर्ट जे आलमी ॾींहं ते पैगाम। सीनियर सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमन चयो त औरतुनि लाइ महफ़ूज़ पिंक बस सर्विस सॼी दुनिया में पहिरियों भेरो सिंध हुकूमत मुतारिफ़ कराई। सिंध हुकूमत पहिरियों भेरो शहरनि लाइ डबल डेकर बस बि मुतारिफ़ कराइण वञी रही आहे। रोशन ऐं साफ़ सुथरे मुस्तक़बिल लाइ हुकूमत ऐं अवाम समेत समूरनि स्टेक होल्डर जो सहकार ज़रूरी आहे। शहरनि लाइ माहौल दोस्त पब्लिक ट्रांसपोर्ट फ़राहम करणु सिंध हुकूमत जो अज़्म आहे। गंबट में वापारी हाजी सरफराज महमूद जे दुकान मां 2.5 करोड़ धाड़े जा 2 जवाबदार 13 लाख रुपयनि समेत गिरफ़्तार। गंबट पुलिस मुख़्तलिफ़ हंधनि ते चढ़ाइयूं करे जवाबदार निशान जतोही ऐं नेमत उर्फ गोश्त खखरानी 13 लाख रोक ऐं हथियारनि समेत गिरफ़्तार करे वरितो। पुलिस जो चवणु आहे त जवाबदारनि ॾोह जो एतराफ़ करे वरितो आहे। वधीक जवाबदारनि जी गिरफ़्तारी लाइ छापनि जो सिलसिलो जारी आहे। जल्द धाड़े जी बक़ाया रक़म ऐं मोबाइल फ़ोन्स हथ कयूं वेंदियूं। ठटे में शदीद धुंध ऐं कोहीड़े सबबि हादसनि में फ़ौतियुनि जो अंग वधी 5 थी वियो। 15 ॼणा ज़ख़्मी। घारे जे वाटर पार्क भरिसां शदीद धुंध ऐं कोहीड़े सबबि हिक ॿिए पुठियां 6 गाॾियूं टकराइजी वियूं। 3 ॼणा थॾे ते फ़ौत ऐं केतिरा ई माण्हू ज़ख़्मी थी पिया।
एम्बुलेंसिस जे देर सां पहुचण सबब ज़ख़्मी रोड ते तड़पंदा रहिया। मक़ामी माण्हुनि ज़ख़्मियुनि खे खणाए अस्पताल पहुचायो, जिते ॿिनि ज़ख़्मियुनि दम ॾेई छॾियो, जंहिं बाद फ़ौतियुनि जो अंग वधी पंधु थी वियो। 15 ज़ख़्मी अस्पताल में इलाज हेठि। फ़ौतियुनि में नदीम, शुएब, रहमान, गुलज़मान ऐं मुइन शामिल। वॾे वज़ीर मुराद अली शाह पारां अफ़सोस जो इज़हार। ज़ख़्मियुनि जे बहितर इलाज जूं हिदायतूं जारी। पाकिस्तान 22 सालनि खां पोइ ऑस्ट्रेलिया खे तारीख़ी शिकस्त ॾेई 3 वनडे मैचनि जी सीरीज़ पंहिंजे नाले करे वरिती। पर्थ में खेॾियल 3 वनडे मैच में ऑस्ट्रेलिया पाकिस्तान खे मैच खटण लाइ 141 रन्स जो हदफ़ ॾिनो। पाकिस्तानी ओपनर्स पुरएतमाद नमूने बैटिंग कंदे ऑस्ट्रेलिया खे 8 विकेटनि तां हारायो। आख़िरी वनडे मैच में ऑस्ट्रेलिया जा बॉलर पाकिस्तानी बैट्समैन अॻियां बेवस नज़र आया। दादू में खुश्क बिरादरी जे ॿिनि धुरियुनि में झेड़ो, फायरिंग सबब हिकु ॼणो क़त्ल, गोलियूं लॻण सबब ज़ख़्मी इमदाद नवाज़ खुश्क अस्पताल में इलाज दौरान दम धणी हवाले कयो। क़ुबो सईद खान भरसां पुर दौरान मज़ाहिमत ते हथियार बंदन फायरिंग करे नौजवान खे क़त्ल करे छॾियो। पतोजा शाख वटि हथियार बंदन ॻोठ गेबी खान मुगरी जे रवासी 25 वरनि जे शमीर चांजो खे यरगमाल बणाए फौर करण जी कोशिश कई। मज़ाहिमत ते हथियार बंद नौजवान खे गोलियूं हणी फरार थी विया। नौजवान शमीर चांजो खे गणती जोगी हालत में शहदाद कोट आंदो वियो, जिते हुन दम ॾिनो। अस्सलामुअलैकुम। धरती टीवी न्यूज़ में भली कार मां अशफाक अहमद। हेडलाइन समाज ॾिठूं। वधीक ख़बरुनि अपडेट्स जे लाइ ॾिसंदा रहो धरती टीवी न्यूज़।